अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं तव्हांजो ज़ुबैर जाफ़रानी। अॼु काफ़ी वक़्त खां पोइ अवां सां मुख़ातब आहियां। मुंहिंजो हिकिड़ो इंतिहाई महबूब दोस्त उन जे इसरार ते अयूब खोसे जो हिकु ख़ूबसूरत किताबु बारिश सोचे थी, उन जा कुझु नसरी अहसास अवां दोस्तनि जे नज़र आऊं कंदुसि। अयूब लिखे थो त निकाब वेड़ियल चेहरनि खे ॾिसी दिलि मां सदाईं इहा दुआ निकिरंदी आहे त अलाह करे शल अखियुनि जा शहर ईअं ई आबाद हुजनि। किथे ईअं थो लिखे त ओचितो हुन सां नज़र अटकी ऐं हूअ दर जे ओट में लिकी वई। ओचितो हुन सां नज़र अटकी ऐं हूअ दर जे ओट में लिकी वई ऐं हुन जो चहिरो हया में ॻाढ़ो थी वियो। उन लम्हे मुंहिंजे ज़हन में ख़्यालु आयो त जेकॾहिं हिन वक़्तु हिन जे चहिरे खे ॾिठो वञे त उहो रोहिड़े जे गुल वांगुरु ॻाढ़ो हूंदो। वरी किथे अयूब लिखियो त चंड जो पाछो जॾहिं समुंड में वहिंजे थो त समुंड जो पाणी खारो ई हुजे थो। चंड जो पाछो जॾहिं समुंड में वहिंजे थो त समुंड जो पाणी खारो ई हुजे थो, पर माण्हू जे मन में जॾहिं उनजो महबूब वहिंजे थो त माण्हू माखी खां वधि मिठो थियो वञे। चए थो त इहा कहिड़ी गुजारत आहे। किथे वरी ईअं लिखे त असां पींघे में सुतल सूंहं खे ख़ुदि सूंहं जे निगाह सां ॾिठो आहे। असां पींघे में सुतल सूंहं खे ख़ुदि सूंहं जे निगाह सां ॾिठो आहे। जे इहो ॾिसणु ॾो आहे त पोइ हर सज़ा क़बूल आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।